नाज़रीन, कंबर शहर जी 5 लख की आबादी रखंदड़ शहर लाइ दिहाड़ी ते कम कंदड़ सिर्फ 40 स्वीपर मुक़रर आहिनि। समूरो शहर गंदगी के ढेर में तब्दील थी वियो आहे। तफ़सील ॾिसूं था रिपोर्ट में। जी नाज़रीन, हिन वक्त आउं मौजूद आहियां कंबर जे हिन मशहूर ऐं मारूफ रोड ते, जंहिंजी भर में तव्हां ॾिसी सघो था त गर्ल्स डिग्री कॉलेज आहे ऐं हीउ जेको आहे समूरो जेका घिटी आहे उहो गंद सां भरियल आहे। 5 लखनि जी आबादी जे हिन शहर कंबर में सिर्फ़ 40 भंगी आहिनि जिन खां रोज़मर्रा जी जाइ ते कमु वरितो थो वञे, जॾहिं त 170 जे लॻभॻि वाइट कॉलर भंगी भर्ती थियल आहिनि कंबर म्युनिसिपल में, जेकी पंहिंजो कमु कोन पिया कनि। शहर में वधंदड़ हिन गंदगी ऐं गंदनि ढेरनि ते शहरनि जा कहिड़ा वीचार आहिनि, अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयूं। जो ये भरिसां दुकान आहे, ठीकु आहे, साम्हूं हे छोकिरनि जो कॉलेज आहे, हे साम्हूं मुख़्तियारकार जी ऑफिस आहे ऐं तव्हां भरिसां हे किचिरो ॾिसी सघिया आहियो। असां हिननि ॾे बार मां 20 चकर वियो आहियां, मूंखे जवाबु इहो थो मिले साईं असां वटि हिकिड़ो ट्रैक्टर आहे उहो ख़राबु आहे। कॾहिं असां वारे मां काए था अचूं, कॾहिं असां नसीराबाद मां ट्रैक्टर काए था अचूं, पोइ असां सफ़ाई था कयूं। हिकु किरोना आहे, हिकु बीमारी आहे, हिकु वबा ॿी घणी आहे। छोकिरियुनि जूं साम्हूं कॉलेज जूं हे खिड़कियूं आहिनि, हे हेठां कचिरो पियो आहे। हाणे हिते हिन जी सेमेल 2 किलोमीटर परते वञी थी सघे, साम्हूं मुख़्तियारकार जी ऑफिस आहे, हे मुंहिंजो दुकानु आहे। चवनि था चवनि असां ट्रैक्टर हिकिड़ो आहे। शुरूआती दौर में जेके असांजे चूंडियल जेके नुमाइंदा हुया ऐं उन्हनि जेके पंहिंजी मनपसंदि जेको आहे कंबर ज़िले में जेको आहे TMOs रखाया, उन्हनि जी मार्फत असांजा वाइट कॉलर भंगी जेके आहिनि असांजे पूरे ज़िले कंबर में जेके बि तालुका आहिनि, 7 तालुका आहिनि, 7 तालुकनि में पंहिंजा मनपसंदि वाइट कॉलर भंगी रखाया जेको आहे, जिन में कंबर बि आहे जेको आहे। ऐं उन में जेको आहे कंबर तालुके जेका म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन में असांजो कच्ची पुल, कुब्बो, सईद खान तालुको ऐं शदाद कोट जा जेके आहिनि वाइट कॉलर जेके भंगी जेके हिते भर्ती त कया विया जेको आहे, पर एतिरनि सालनि में जेको आहे हिकिड़ो ॾींहुं बि जेको आहे अचे करे पंहिंजी ड्यूटी हुननि कोन कई। सिर्फ़ु जेको आहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे जेको आहे घर वेठे जेको आहे पघारियूं जेको आहे उन TMOs जेको आहे त माना ॾिनियूं, ऐं उहो आज़ार जेको आहे हिन वक़्त ताईं जेको आहे असां कंबर शहर वासियुनि सां आहे। असां भॼी त थकिजी पिया आहियूं। सोशल मीडिया ते इहो तव्हां साफ़ी ॿाहिरनि खे अपीलूं कयूं आहिनि त हीअ असां सां ख़ुदा रा वॾो ज़ुल्म आहे। ॾिसो न, हे गंदगी, हे बरसाति जो पाणी न आहे बीठल, हे नालनि जो गंदो पाणी बीठल आहे। बरसातियुनि जो पाणी हिते जेको आहे सो इहा थोरी बरसाति हुई, हल्की बरसाति हुई, पर हे जेको बि गंदो आहे डेली हिन नाली मां पाणी वहंदो आहे। साम्हूं नाली आहे, हिन पाणी मां नाली वहंदी आहे, उहो बि पाड़े वारा खोलींदा आहिनि। उहे बि इन जे करे खोलींदा आहिनि जो हुननि सां बि आज़ार आहे, हुननि जे घरनि में पाणी दाख़िल थो थिए, हुननि जे घर था ॿुॾनि। साम्हूं मस्जिद आहे, हेॾां स्कूल आहे, मस्जिद में नमाज़ी वञनि था, हुननि जा लटा पलीत था थियनि। सुबुह जो तव्हां कल्ह तस्वीरूं ॾिठियूं हूंदियूं सोशल मीडिया ते, तूं ॿारनि सां जेको असरु थियो आहे स्कूलनि सां, जेके हिते अलाए केतिरा किरी पिया आहिनि। कुल्फिया रही कल्ह रेड़ी ऊंधी थी पई आहे, पर अफ़सोस हिते असां वटि अहिड़ा सभु चूंडियल माना जेके नुमाइंदा आहिनि न आयल आहिनि। असांजो सैनेटरी इंस्पेक्टर त अलाए कहिड़ी मॻी अथसि। जीअं त 2004 खां वठी जॾहिं खां वठी कंबर शदाद कोट ज़िलो हेडक्वार्टर कंबर थियो, तॾहिं खां वठी जेको आहे सो मुख़्तलिफ़ सियासी जेको आहे सो बाअसरनि जे थ्रू अची करे हिते जेको आहे सो असांजे कंबर हेडक्वार्टर में जेके माण्हू पंहिंजा TMOs जेको आहे सो मुंतक़िल कया विया, उन टाइम जेको आहे सो चेयरमैनशिप वारो इहो बल्दियाती निज़ाम त कान हुयो। हुननि पंहिंजा मनपसंदि ऑफिसर जॾहिं आंदा त हुननि बोगस जेको आहे सो असांजे कंबर तालुके खे जेको आहे सो छॾे करे वाइट कॉलर या ब्लैक कॉलर असुल कमु आहे, जंहिंजी अपॉइंटमेंट आहे उहे अपॉइंटमेंट तहत पंहिंजो कमु कनि। शहर जे अंदरि कंबर म्यूनिसिपालिटी जो जेको कमकार थिए थो उन जे अंदरि इहा शइ आहे। शहर जे अंदरि अॻे चूंडियल नुमाइंदा हूंदा कुझु न कुझु, हींअर का शइ कान्हे का। जाॾे वञ, जॾहिं इंतिज़ामिया था ॻाल्हायो चवंदा असां स्टाफ कोन्हे, बाबा उन स्टाफ जो जेको आहे बंदोबस्तु पाण कनि। कंबर शहरी जे आउं सम्झां थो त हीउ कंबर जे अवाम सां ज़रासर ज़ुल्म आहे, जो ही जेके वाइट कलर्स भंगी अपॉइंट थियल आहिनि उहे इदारनि खां पघारूं था खणनि था, पर ड्यूटी जेको आहे उहो सही नमूने सां परफॉर्म कोन पिया कनि, जिन जी रिज़ल्ट अवां जे आॾो आहे त कंबर जी गली गली गंदी लॻी पई आहे, काई प्रॉपर सफ़ाई कोन थी थिए, ऐं उन्हनि खे पब्लिक जेके फंक्शनरीज़ जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे इदारे जी उहा मुकमल नाकाम थी चुकी आहे। ऐं अनफॉर्चुनेटली इन्हनि वाइट कॉलर्स स्वीपर्स के कुछ सियासी भी पुठ भराई आहे ऐं उन्हनि जी सपोर्ट पई थिए, जंहिंजे लाइ इंशा अल्लाह ताला हाणे असां ख़ामोश न वेहंदासीं। असीं हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल
पिटीशन जेको आहे इनिशिएट करण वारा आहियूं त इन्हनि वाइट कलर्स या त पंहिंजी सही नमूने सां ड्यूटी कनि या घर वेहनि। ऐं तक़रीबन 300 जे लॻभॻि वाइट कॉलर आहिनि ऐं उहे कमु कोन पिया कनि ऐं उहे किथे आहिनि, उन्हनि खे पघार छो पई ॾिनी वञे ऐं उन्हनि खां केरु पुछा कंदो। ऐं हिते म्यूनिसिपल इंतिज़ामिया वारा चवनि था असां वटि 60 माण्हू आहिनि, 60 माण्हू ऐं मुंहिंजे ख़्याल में हेॾे वॾे ऐं ईअं सम्झो 10 लख आबादी वारे माण्हू शहर खे 60 माण्हू कीअं कवर कंदा, कहिड़े महले में ईंदा। असांजे बरकत शाह महले में अॻ में 5 माण्हू रखियल आहे, हाणे उहो हिकिड़ो माण्हू बि नथो अचे। कंबर म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी नाली सबबु जेके 300 वाइट कॉलर मुलाज़िम खया विया आहिनि, जेके घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो म्यूनिसिपल इंतिज़ामिया कुझु बि नथी चए। तंहिं करे म्यूनिसिपल इंतिज़ामिया खे जेतिरो थी सघे इन्हनि खे घर भेड़ो कयो वञे, घर वेठे पघारूं था खाइनि। शहर जी हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे, को बि सफ़ाई सुथराई जो अमल को बि किथे बि नज़र नथो अचे। कैमरामैन मोहम्मद बख्श सां गॾु तुफ़ैल अमन चांडियो, मेरान टीवी, कंबर।